पूरे पाकिस्तान जी मनड़ो शहर में जश्न आज़ादी के हवाले से 14 अगस्त के हवाले से रैली कढ़ी पे वने। हाँ अचो तो रैली में शरीक नौजवान से ॻाल्हायूं तो कड़े नमूने से जश्न आज़ादी 14 अगस्त के मल्हाए रहा आहिनि। जश्न आज़ादी जी मुबारकबादू ॾियां थो दिल के गहराइयुनि सां। लख लख थोरा लख लख कुर्ब जेके ही संगत कुर्ब जा कदम खणी हली आई आहे असां वटि। असांजी इन रैली जो अॼु हिकिड़ो इहो ई अहम मक़सदु आहे त असां पंहिंजी नौजवान या वधंदड़ हींअर नसल जेका सोशल मीडिया जो इस्तेमालु घणो पई थी करे, इन ते जेका 5th जनरेशन ॿाहिरि हले पई थी, त इन ते असां पंहिंजी नई जनरेशन खे हिकु पैगाम ॾियूं त ख़ुदा वालदेन खे खपे त हू पंहिंजी 5th जनरेशन ॿार जेका हले पई थी पंहिंजे ॿारनि ते सोशल मीडिया ते नज़र रखनि त हू कहिड़ो मवाद हासिल करे रहिया आहिनि, छा अपलोड करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसो त असांजे अंदरि जेका मौजूदु क्रिमिनल स्लीपर सेल मौजूदु आहिनि, जिन्हनि जे वॾनि जा त किला कमा थी चुका आहिनि ऐं इनशाला इहे स्लीपर सेल बि निस्तो नाबूद थींदा। असां पाकिस्तान आर्मी सां गॾु आहियूं, शाना बशाना आहियूं, त असां बहसियत क़ौम असांखे इहो खपे त असां इन ते गहरी नज़र रखियूं त जेका हे आए रोज़ गुमशुदगी जूं वीडियो अपलोड थियनि थियूं, असांजूं माऊं भेणूं प्रेस क्लबनि ते कोर्टनि में धिका थियूं खाइनि, त असांजा एतिरे महीननि खां एतिरनि ॾींहंनि खां असांजा नौजवान असांजा पुट असांजा भाउ असांजा पीउ ग़ाइब थी विया आहिनि। पोइ उन जो इल्ज़ाम मढ़ियो वेंदो आहे एजेंसियुनि ते, इदारनि ते, ISI ते, पाकिस्तान आर्मी ते, पाकिस्तान रेंजर ते, पाकिस्तान पुलिस ते। त दोस्तो ही बि असांजा मुहिब वतन पाकिस्तानी आहिनि, इहे इदारा असांजे पाकिस्तान जा आहिनि। रियासत जी रिट खे जेको चैलेंज कंदो उन सां कॾहिं बि रायत न थींदी, उहो असांजो भाउ न थींदो, उहो दुश्मन आहे। उन सां उन दुश्मन जे हिसाब सां मुंहुं ॾींदासीं। पाकिस्तान की आवाम को, हर बंदे को, हर बच्चे को ये पता होना चाहिए कि पाकिस्तान किस तरह आज़ाद हुआ। आज हमने कुर्बानियों दे के, कुर्बानियाँ खून की नदियाँ बहा के पाकिस्तान को आज़ाद कराया। आज हम लोगों को पाकिस्तान की कदर नहीं है, इसलिए मेरी इल्तिजा है कि पाकिस्तान की आवाम, बच्चा बच्चा, पाकिस्तान अफवाज, पाकिस्तान की कदर करो, क्योंकि शहीद जो होता है उसका मुकाम ही कुछ और है। जब तक न जले दीप शहीदों के लहू से, जब तक न जले दीप शहीदों के लहू से, कहते हैं कि जन्नत में चरागा नहीं होता। इसलिए शहीद का बहुत मुकाम है। शहीद की जो मौत है सबको पता होना चाहिए, शहीद की जो मौत है वो कौम की हयात है। कौम की किसको कहते हैं? पूरी मुसलमान कौम। पाकिस्तान जिंदाबाद। मनड़ों की आवाम को ये पुरजोश रैली निकालने पर बहुत बहुत मुबारकबाद और जश्न आज़ादी की बहुत बहुत मुबारकबाद। भी हमारा वतन था और आज मेरा वतन है और इस वतन के लिए हम अपनी जान निसार कर देंगे। पाकिस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा, पाकिस्तान जिंदाबाद। पुरजोश से पाकिस्तान सबको 14 अगस्त मुबारक पेश करते हैं। हमारी तरफ से पूरे पाकिस्तानियों को जश्न आज़ादी मुबारक हो। पाकिस्तान जिंदाबाद, जश्न आज़ादी तमाम पाकिस्तानियों के मुबारक हुजे। पाकिस्तान जिंदाबाद। जश्न आज़ादी के मौके ते निकतल रैली में शरीक नौजवानन जा पुरजोश जेके ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं नारा ॿुधा। कैमरामैन अमजद अली भाटी सां गॾु गुलाम मोहम्मद भाटी, KTN न्यूज़ मनड़ो।